अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंदड़। ख़बर शामिल कयूं था यूसुफ रिंदजी SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर हुसैन तुंजो पारां खाते में ॾोहारी ऐं मंशियात फ़रोश रिश्वतखोर पुलिस एहलकारनि खां नवाबशाह पुलिस खे पाक करण लाइ ऑपरेशन शुरू करे ॾिनो आहे। उन सिलसिले में 2 पुलिस एहलकार चर्स विकिरो कंदे गिरफ़्तार। उन्हनि जे कब्ज़े मां 4 किलो 200 ग्राम चर्स हथ करे A सेक्शन ऐं B सेक्शन थाणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त B सेक्शन थाणे ते ड्यूटी कंदड़ राशिद मनास जट खे ज़िले काउंसिलर पुराणी रेलवे फाटक भरिसां चर्स विकिरो कंदे गिरफ़्तार करे उन जे कब्ज़े मां 2 किलो 100 ग्राम चर्स हथ करे FIR दाख़िल कई वई। जॾहिं त B सेक्शन थाणे जे पुलिस खान पंप भरिसां चोर मोरीअ वटां सिपाही मोहम्मद आसिफ आराई खे गिरफ़्तार करे उन जे कब्ज़े मां 2 किलो 100 ग्राम चर्स हथ करे FIR दाख़िल करे छॾी आहे। सिपाही मोहम्मद आसिफ आराई मॉडल क्रिमिनल कोर्ट अदालत में ड्यूटी कंदो आहे। ॿिन्ही पुलिस एहलकारनि खे रिमांड जे लाइ अदालत मोकिलियो वियो आहे। वधीक ख़बर में अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।